अस्सलाम वालेकुम। मां आरजे जावेद सुहाग तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। ऐं अॼु जंहिं असां मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे सिंध जो तमामु सुहिणो शहर दादूअ जी जेका आहे शहर जी बजट पेश कई वई आहे। ऐं उहा बजट दादू जे चेयरमैन पीर दानिश साहब जी मौजूदगी में अनाउंस कई वई, जेका बजट हुई 94 करोड़ 79 लख 60,841 रुपया। तमामु वॾी बजट आहे दादू जी, पर अफ़सोस इहा बजट किथे यूटिलाइज़ थी आहे। जेकर इन बजट जो 10% बि दादूअ जी आवाम जे लाइ ख़र्च थिया हा त यकीनन अॼु दादूअ तमामु हिकिड़े सुहिणे जेको आहे स्ट्रक्चर में ज़रूरु हुजे हा। अच्छा, हिकिड़ो खोड़ सारा अहिड़ा सुवाल आहिनि हिन बजट जे हवाले सां जेके असां पीर दानिश साहब खां पुछी सघूं था, पर अफ़सोस जो असांजी जेका आहे दादूअ जी आवाम उहा ख़ामोश ऐं चुप आहे। पहिरियों सुवाल इहो आहे त 94 करोड़ 79 लख 60,841 रुपया पीर दानिश साहब किथे ख़र्च कया, का ख़बर कोन्हे। सिंपल हिकिड़ो जेकॾहिं तव्हां दादू शहर जा आहियो त SSP चौक खां वठी सिनेमा चौक ताईं तव्हां जेकॾहिं वञो त हीअ नई टेक्नोलॉजी आहे त SSP चौक वारो रोड जिते ख़तमु थिए थो उन खां पोइ 1 फुट हेठि हिकु नओं रोड स्टार्ट थिए थो जेको सिनेमा चौक ताईं आहे। ऐं इन रोड सां छा छा मौजूदु आहे तव्हांखे ॿुधायां थो। इन रोड सां मुख्तियारकार साहब जी ऑफिस मौजूदु आहे। इन रोड सां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो जेको आहे फैमिली पार्क मौजूदु आहे। इन रोड सां पोस्ट ऑफ पाकिस्तान मौजूदु आहे। इन रोड सां नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान मौजूदु आहे। इन रोड सां ख़ामोश सुतल सहाफ़त जी ऑफिस मौजूदु आहे। लेकिन को बि माण्हू पीर दानिश साहब जे अगेंस्ट में ॻाल्हाइण नथो चाहे। ऐं 94 करोड़ 79 लख 60,000 रुपए जी बजट उहा हड़प थी वई आहे, का ख़बर कोन्हे। दादू में जेकॾहिं हीअ इन बजट मां 10% बि यूटिलाइज़ थिया हा त दादू ॾाढो सुठो जेको आहे स्ट्रक्चर्स में हुजे हा। लेकिन अफ़सोस सां चवणो पए थो त बजाए पीर दानिश साहब दादू जी जेका कंस्ट्रक्शन जे लाइ सोचण जे बजाए हू हुन हिकु नई शइ मुतारिफ़ कराई आहे। असां उहे सम्झंदा आहियूं त असां का नई शइ ईजाद कंदा आहियूं। उहा ईजाद आहे जूनियर पीर मज़र उल हक़ साहब। मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थो अचे त दादू जा जेके सीनियर जेके माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ जेको आहे तंज़ीमुनि में रहनि था, उहे ई वरी नंढड़े खे हार अजरक टोपियूं पाराइनि था। त बाबा हाणे उनखे ॾेखारियो वञे थो दादू त हीअ तुंहिंजे जेके पंहिंजे वालिद साहब दादू जो नक्शो हेॾो जेको आहे बिगाड़ियो आहे, इन खां पोइ तूं चेयरमैन थींदे ऐं तोखे कुर्सी ते विहारणो पवंदो। ऐं दादू जी आवाम उनखे हारनि अजरकनि सां नवाज़े पई त उन छोकिरे खे अञा ताईं ख़बर ई कोन्हे उहे करिणो छा आहे। उनखे दादू घिटियुनि जी ख़बर कोन्हे, लेकिन उनखे जूनियर पीर मज़र लॻ जे नाले सां इंट्रोड्यूस करायो वियो आहे। ऐं दादूअ जी सॼी आवाम उन ॻाइण जे चकर में मौजूदु आहे। ख़ैर, ॿियो आहे दादू जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जिते खोड़ सारा महिमान रहनि था। इन जे भर वारो रोड 3 फुट हेठि ऐं 3 फुट नाली उन खां मथे आहे। जेकॾहिं तव्हां दादू में आहियो ज़रूरु विज़िट कंदा। ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त अञा ताईं दादू जा माण्हू ख़ामोश तमाशे बढ़ियल आहिनि त 94 करोड़ 79 लख 60,841 रुपयनि जी बजट किथे यूटिलाइज़ थी आहे, का ख़बर कोन्हे। सो यकीन ते ज़रूरु गौर कयो। ईअं न थिए त वरी तव्हांजे मथां इहो साॻियो जेको उन पंहिंजो पुटु इंट्रोड्यूस करायो आहे जूनियर पीर मज़र लक़ साहब वरी अवांजे मथां हुकुमरानी कंदो। यकीन असांजे सिंध में थियणो ई आहे, छो जो असांजा कलम, असांजी ज़बान, असांजा कन, असां कननि खां बोड़ा आहियूं, अखियुनि खां अंधा आहियूं। ऐं कलम त आहे लेकिन लिखण लाइ असां जेको आहे परेशान आहियूं। सो ज़रूरु हिते सोचिजो। जावेद सुहाग खे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। तो सिंध सलामत, साथ सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।